बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी तव्हां सैयद असद अली शाह वेठल कोट पीरव जो जी त मां अर्ज़ थो करियां त मुंहिंजी ज़मीन आहे। मुंहिंजनि चाचनि मुंहिंजी ज़मीन ते सैयद रियाज़ हुसैन शाह वलद सैयद मेहर शाह ऐं उनजो पुटु सैयद मेहर शाह और बाबू शाह वलद रियाज़ हुसैन शाह ऐं मुंहिंजो सौटु सैयद न्याज़ हुसैन शाह वलद बुरल शाह मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे 2020 खां वठी 5 साल थी विया आहिनि। मुसलसिल मां चङनि मठनि वटि फ़ैसिला कराईंदो रहियो आहियां, पर हू फ़ैसिले खां इनकारी आहिनि। हाणे मुंहिंजो कोर्ट में केस हलंदड़ आहे उन ज़मीन जो। हाणे 3 ॾींहुं 6 तारीख़ कोर्ट में मुंहिंजी सुनवाई हुई। उते कोर्ट में मूंखे मोतमार खूनी मारे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, चवंदा तुंहिंजे घर भातियुनि खे ऐं तोखे मारे खून कंदासीं, तूं ज़मीन ऐं पंहिंजा घर छॾे ऐं हलियो वञु ऐं केस तां हथु खणंदे, तूं केस तां हथु न खणंदे त तोखे मारे खून कंदासीं ऐं तोखे कूड़नि केस में फासाईंदासीं। मां इन जे करे हिन वक़्तु मां कोड़ी प्रेस क्लब ते पहुतो आहियां त ख़ुदा जे वास्ते मूंखे मुंहिंजे भाइरनि खे इन्हनि मुंहिंजे चाचनि मां मुंहिंजे सोटनि मां असांखे जान जो ख़तरो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां अवांजो ख़ादिम मौला बिथिबू कोटड़ी मोहम्मद कबीर परसां ॻोठ पीर वतियो वासी शहीद भुट्टो अॻवान सैयद असद अली शाह ऐं सैयद शुएब अली शाह ॿई भाइर प्रेस क्लब में अची ताईं ते मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजो चाचो रियाज़ शाह न्याज़ शाह ऐं मेहर शाह मुंहिंजे अब ॾाॾनि ऐं मुंहिंजे खाते वारी 2 एकड़ जी ज़मीन ते ॾाढ करे कब्ज़ो करे वियो आहे। बाबा साईं जे जहिड़े ई विरासत में थियल आहे। 2016 में बाबा फोत थी वियो। उनखां पोइ 5 साल ज़मीन मूं वटि हुई। मूंखे नितकणूं ॾिसी 2020 में चाचा कब्ज़ो करे वियो। हद जे MNA सैयद इब्राहिम अली शाह वॾेरे मुरीद हुसैन सोलंकी ऐं बिरादरीअ जे चङनि मर्दनि असांजो फ़ैसिलो बि कयो, पर चाचा कंहिंजो बि फ़ैसिलो न मञियो। नेठि मां मजबूर थी नियाणियूं ऐं कलाम पाक मेड़ करे चाचा जे घर वियुसि। चाचा क़ुर शरीफ़ ऐं नियाणियुनि खे मान ॾियण बदिरां ज़मीन जो कब्ज़ो ख़तमु करण खां ठुप जवाबु ॾेई छॾियो। इन वधीक चयो त नेठि ॿी वार न ॾिसी मां कोर्ट में केस दाख़िल कयो। केस दाख़िल थियण खां पोइ चाचा रियाज़ शाह मछिजी पियो, जंहिं गुज़िरियल सुनवाई दौरान कोर्ट में मोतमार ऐं कूड़नि केसनि में फासण जूं धमकियूं ॾिनियूं ऐं चयईं त तुंहिंजी का बि औकात नाहे, तूं ग़रीब जो ॿारु आहीं, बेमौत मारिजी वेंदे। मां क़ुर शरीफ़ ऐं नियाणियुनि ऐं चङनि मुड़ुसनि खे नथो मञां त तूं केरु थींदो आहीं जो मुंहिंजे मथां केस दाख़िल कयो अथई। मूंसां टकर थो खाईं, गोह खे कुटी खणंदी आहे त शिकारनि जा घर ॻोल्हींदी आहे। तूं बि गोह वारो कमु पियो करीं। हिन DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशल फ़िरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी बाअसर चाचे रियाज़ ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। मौला बिथिबू इबरत न्यूज़ रिपोर्टर कोटड़ी मोहम्मद कबीर।